कदी करे करे सोचींदो आहियां त हे घर छॾे हलिया हलो हली मामा वारा वटि। अदाइया त तमाम सुठी सोच आहे। हिते त उहे तुंहिंजा दुश्मन घणा थी विया आहिनि ऐं सजण घटि थी विया अथई। दुश्मन खे मोह ॾियण जी सग रखां थो, बस अदी मूंखे तुंहिंजी परेशानी मारे वेठो। अदा तूं मुंहिंजे लाइ परेशान न थींदो कर। मुंहिंजी क़िस्मत मूंसां मुंहिंजा भाउ। अदी तुंहिंजी क़िस्मत सुठी आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे करे तुंहिंजी क़िस्मत में लिखियल ख़ुशियूं तोखां खसिजी वञनि ऐं तुंहिंजी ज़िंदगी ॾुखनि सूरनि में गुज़रे। अदा मूं पंहिंजी ख़ुशियूं सभु तुंहिंजे मथां घोर कयूं, बस तूं ख़ुशि रह। मुंहिंजे लाइ इहा ई वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। भेनरूं त भाइरनि जी ख़ुशी जे लाइ जीअंदियूं आहिनि, पर भाइरनि खे बि पंहिंजी भेनरुनि जी ख़ुशी जे लाइ कुझु सोचणु घुरिजे। मुंहिंजी ख़ुशी हिन में आहे त तूं मुंहिंजी दोस्त मूमल सां शादी कर। जेकॾहिं न उहा घर में अची वई पोइ तूं 2-4 ॾींहं भले घर खां ॿाहिरि रहिजे, मूंखे को फ़र्क़ु ई न पवंदो। अदी मां त मूमल खे अॼु ई कुंवार बणाए हिन घर में वठी अचां, पर इहो निभागो हाशू बि त राज़ी थिए न। अदा मां त दुआऊं घुरंदी आहियां त सभिनी भेणुनि खे तो जहिड़ो ई भाउ मिले। अदी मां हेॾो भलो न आहे जो तूं ॿियनि जी भेणुनि जे लाइ अहिड़ी दुआ घुरी थी। अदा तूं ॿियनि जे लाइ भले जहिड़े कार हुजी, पर मुंहिंजे लाइ त सुठो आहे न। मूंसां त तो अदा कॾहिं बि मुंहुं ख़राब करे नाहे ॻाल्हायो। मूंखे त हर वक़्तु प्यार ॾींदो रही थो, पोइ मां छो न दुआ कयां त तो जहिड़ो भाउ सभिनीनि खे मिले। अदी मालिक साईं तोखे ख़ुशि रखे। ख़ुदा कंदो त मुंहिंजे किरोध जो पाछो कॾहिं बि तुंहिंजे मथां न पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।